से लयाल के भी मुसलमान जेला हलाल नहीं जो टिन ॾींहनि ताईं पंहिंजे भाव सां सलाम कलाम बंद करे। हलाल नहीं तव्हांखे जाशे हलाल नहीं सा हराम आहे। 3 ॾींहनि खां वधीक कावड़ रखियूं वरते ॻाल्हाइण बंद ॿोलाइण बंद। यल्तकियान फयरिदु हादा वयरिदु हादा पाण में मिलन ते हिकड़ो हेडे मुंह कयूं वने बियो होडे मुंह कयूं। साईं फरमाइन था इया गाल मुझे दीन में जायज नहीं, इया गाल तवां जे ला हलाल नहीं। जे मोमिन आयो जे मुसलमान आयो त तवां जे ला इया गाल जायज नहीं जो 3 ॾींहनि खां वधीक कावड़ दिल में रखियूं वेठा हुजो। वखैरुहुम अल्लज़ी यब्दउ बिस्सलाम। हाणे इन्हनि ॿिन्ही मां भलो माण्हू उहो आहे जेको सलाम सां शुरूआत करे। बजणा कावड़ जी पिया गुस्सो थी वियो सलाम कलाम बंद। पर साईं फरमाइनि था हाणे इन्हनि ॿिन्ही मां भलो माण्हू कहिड़ो आहे बुधायांव? मञंदव अमल कंदव? साईं फरमाइनि था ॿिन्ही मां भलो माण्हू उहो आहे जेको ओ हुन खे पहिरियों अगराई करे चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। आहिनि त कावड़ियल पर सामू अची वियो चई अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। हाणे अल्लाह वटि इहो माण्हू ॿिन्ही खां भलो माण्हू इहो आहे। माण्हू भली छा बि चवनि था कावड़िया आहे न कावड़िया बि सही वरी पाणे सलाम थो करेसि। अहिड़ा त आहिनि बुरु बुरु छेड़ा त जंग मची वेढ़ाइण वारा कम मुनकार सॼो ॾींहुं अटो ॿधियूं अथनि त 2 मुसलमान विढ़नि पाण में त ख़ुशि थियनि। 2 विढ़नि हे ताड़ियूं वॼाए ॻाल्हि सम्झो था। उहे शैतानी माण्हू भली उनखे बुरो सम्झनि पर मदीने वारे साईं फरमाए अल्लाह वटि इहो भलो माण्हू आहे जेको कावड़ियल हुयो पर हाणे जे मिली वियो त चवेसि अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। ऐं हज़रत अबी हदूद असलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु असहाबी रिवायत तो करे सुनन अबू दाऊद में हदीस आ मुझे आका फरमायो त मन हजर अखाहु सनतन फहुव कसफ के दमे ही। जेको माण्हू हिकड़ो साल कंहिंते कावड़ियल रहे उहो ईअं आहे जीअं उनखे उफट मारे हीअं कुही क़तल करे छॾे। रत हारे उनजो उनखे मारे क़तल करे। जेतिरो उन क़तल करण वारे जो ॾोह आहे एतिरो उन जो आहे जेको साल खां गुज़री वियो मथे पर अञा ताईं कावड़ रखियो वेठो आहे। हाणे हिते केतिरा अहिड़ा वेठा आहिनि सालनि जा ज़ंग रखियूं वेठा आहिनि। अॼु जे मुंहिंजे दिलबर नबी जी हदीस ॿुधी अथई त अॼु ई अमल करे ॾेखारजांइ। जंहिंते रुठल आहीं अॻ में वञी सलाम करीस। ॻाल्हि सम्झो? ऐं सुहिणा हबीब फरमाइनि था ही हदीस भी बुखारी ऐं सही मुस्लिम जी आ। अबू दाऊद जी हदीस आ पर सही बुखारी ऐं मुस्लिम जे शुरू ते हजरत अबू हुरैरे साईं रिवायत फरमाई त ला यहिल्लु लिमुस्लिमिन अन यहजुर अखाहु फौक सलासिन फमन हजर फौक सलासिन फमात दखल अन्नार। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त के माण्हू के जायज न आहे जो पंहिंजे भाउ सां 3 ॾींहनि खां वधीक कावड़ रखे। जे माण्हू 3 ॾींहनि खां वधीक कावड़ रखी ऐं मरी वियो 3 ॾींहनि खां वधीक कावड़ दिल में रखियईं ऐं मरी वियो 3 ॾींहनि खां वधीक कावड़ दिल में रखियईं ऐं मरी वियो 3 ॾींहनि खां वधीक कावड़ दिल में रखियईं ऐं मरी वियो मदीने वारे साईं फरमाए हेॾो मरंदो होॾो जहन्नम में दाख़िल थी। अब ॻाल्हि समझ में आयव?
जन्नत ॾे वेंदो जहन्नम ॾे वेंदो? काॾे वेंदो? मुफ्त में जन्नत ही मिलेव बिना मेहनत जे। बस मेहनत इहा है जो मन में ज़ंग कढो, कीनो कढो, कावड़ कढो, रुगे सामू अची वने चो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह। जवाब ॾे न ॾे पर तुंहिंजो तो बार नथो न। आई ॻाल्हि समझ में? ऐं ॿुधो, सही मुस्लिम में हदीस हज़रत अबू हुरैरा सही रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत कन था, मदीने वाले सही फरमाया तो तुफ्तह अबवाबुल जन्नत यौमल इस्नैन व यौमल खमीस। सूमर जे ॾींहुं ऐं खमीस जे ॾींहुं इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि ते जन्नत जा दरवाज़ा खुलंदा आहिनि। छा थींदो आहे? सूमर जे ॾींहुं ऐं खमीस जे ॾींहुं ते जन्नत जा दरवाज़ा खुलंदा आहिनि। फयुग़फरु लिकुल्लि अब्दिन ला युशरिकु बिल्लाहि शैया। पोइ जॾहिं जन्नत जा दर खुलंदा आहिनि त जंहिं अल्लाह सां शिरक न कयो आहे, कंहिं बि शइ सां अल्लाह खे शरीक न कयो आहे, इहो माण्हू हर मोमिन बानो जंहिं अल्लाह सां शिरक न कयो आहे, खमीस ते न त खमीस ते न त सूमर ते बख़्शजी वेंदो। जन्नत जा दर जो खुलंदा आहिनि न, मुशरिक खां सवाइ ॿिए सभिनी खे माफ़ी। मुशरिक खां सवाइ ॿिए सभिनी खे माफ़ी। जंहिं अल्लाह सां शिरक कयो, जंहिं रब सां शिरक कयो, उन जे लाइ माफ़ी न आहे। जंहिं रब सां शिरक न आहे